छा कयो तो छा तू अज़ाब बाह बर्दाश्त करे सघी तो, बाह जो अज़ाब बर्दाश्त करे सघी तो। यकीन सां चवां थो त गैर मुस्लिम भी चवंदो त अल्लाह ताला अज़ाब खां बचाए। पर ही बदबख्त मुसलमान जेको चए थो असां भले जहन्नम जे अंदरि हलिया वञूं, यादि रखी छॾियो नेकी जो जेको बि कमु आहे, नमाज़ आहे, सदक़ात व ख़ैरात आहिनि, क़ुर्बानियूं आहिनि, सचाई आहे, हिक ॿिए सां हमदर्दी ऐं मदद आहे, उहा कबी आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर, अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे लाइ, अल्लाह तबारक व तआला जो ॾमर टारण जे लाइ। उन खां पोइ इंसान खे जन्नत ऐं जहन्नम जो जेको मामिलो मिले थो उहो अल्लाह जे हथ में आहे। जेकॾहिं इंसान अल्लाह खे राज़ी करे हिन दुनिया मां फ़ौत थी वञे थो त अल्लाह तबारक व तआला संदन रहमत जो इनाम कंदे हुनखे जन्नत नसीब करे थो। पर जेको इंसान रब खे नाराज़ करे हिन दुनिया मां फ़ौत थी वञे थो, अल्लाह तबारक व तआला हुनखे जेका ज़िंदगी ॾिनी, अल्लाह ताला जेके नेमतूं ॾिनियूं, माल सां नवाज़ियो, औलाद सां नवाज़ियो, हर तरह जो सुकून ॾिनईसि, उनजे बावजूद भी ही रब जो बाग़ी थी रहियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि नेमतनि जे बदिले में उनखे अज़ाब ॾींदो। केर बि इंसान पंहिंजे अमल जे करे जन्नत में दाख़िल नथो थी सघे जेसीं ताणी रब जी रहमत नथी उनखे हासिल थिए। त मौत हिकु अटल हक़ीक़त आहे जंहिंजो ज़िक्र अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि हिन अल्फाज़नि में कयो आहे। फरमाए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ व मा हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। रब्बुल आलमीन आयत नंबर 185 अल्लाह से फरमाए तो हर साह वारी शइ के मौत जो व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा, क़यामत वारे ॾींहुं दुनिया में अवां जेका मज़दूरी करे ईंदो, जेके नेक अमल करे ईंदो या बद अमल करे ईंदो, क़यामत वारे ॾींहुं उनजो उजूरो मिलंदो। फमन ज़ुहज़िया अनिन नार, जेको रब के राज़ी करे मरी वियो हलियो, अल्लाह ताला रहमत कंदे जंहिं माण्हू खे बाग खां बचाए करे जन्नत में दाख़िल करे। फरमाए फ़क़द फ़ाज़, उहो माण्हू कामयाब ऐं कामयाब। अमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। रब्बुल आलमीन फरमाए तो ए दुनिया वारो इंसानो मौत खे याद कयो, कब्र खे याद कयो, याद कयो जहन्नम याद कयो, दुनिया जे पोयां दुनिया भी आया भी बदफ़ालन जे पोयां लगी करे पंहिंजी न कयो। बे मकाम दे फरमाई कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व नब्लुकुम बिश्शर्रि वल खैरि फितना व इलैना तुरजाऊन। सूरतुल अंबिया 17 सिपारो आयत नंबर 50। फरमाए दुनिया वारो हर सा वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। दुनिया में असां खे खैर ॾेई करे आज़माईंदासीं, माली दौलत ॾेई करे आज़माईंदासीं, केतिरो रब जो नाशुक्रो तो रही या रब जो ना शुक्रगुज़ार तो रही। वल खैरि फितना, रब्बुल आलमीन फरमाए तो आज़माइशो ॾींदासीं। व इलैना तुरजाऊन, आखिरकार अवां सभिनी जो मूं रब ॾांहुं मोटणा, अवां खे हिसाब ॾियणो आहे। फरमाए ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। सूरतुन निसा आयत नंबर 78। फरमाए ए दुनिया वारो, तव्हां मौत खां भॼंदे भले दुनिया जा केतिरा मज़बूत तरीन किला वञी
हथ कयो, सिक्योरिटी गार्ड वञी हथ कयो, पर मौत तव्हांखे अची रहंदी, तव्हां मौत खां नथा बची सघो। पर रब्बुल आलमीन फरमायो वजाअत सकरतुल मौत बिल हक़ ज़ालिक मा कुंत मिनहु तहीद। 26 सिपारो सूरतुल काफ आयत नंबर 19। फरमाए दुनिया वारो जॾहिं रब्बुल आलमीन जे तरफ़ां मौत खे आर्डर थी वियो, पोइ रब्बुल आलमीन जे तरफ़ां मौत खे जेको आर्डर थियल हूंदो, उहो मौत वारो फरिश्तो न ॾिसंदो त नंढड़ो ॿार आहे, न ॾिसंदो त नौजवान आहे, न ॾिसंदो त विची उमिरि वारो आहे, न ॾिसंदो त पोढ़ो आहे, न ॾिसंदो त ही वालिदैन खे वणंदड़ महबूब बचड़ो आहे, न ॾिसंदो त ही नौजवान पोढ़े माउ पीउ खे कमाए खाराइण वारो बचड़ो आहे, न ॾिसंदो त ही बचड़े वाल माण्हू आहे, हिन खे आऊं छॾे ॾियां, हिन जा बचड़ा हिन जी घरवारी रुली वेंदी, न ॾिसंदो त ही पोढ़ो आहे, ओ हिन जे करे पूरे ॻोठ ते हथ आहे। पर रब फरमाए थो न न, जॾहिं मौत खे हुकुम थियो साह कढंदे ज़ालिक मा कुंत मिनहु तहीद, रब फरमाए थो इहा मौत इहो फरिश्तो अची रहंदो जंहिंखां तूं भॼी थो। मौत हर हाल में अचणी आहे। तव्हांजो जॾहिं आख़िरी वक़्तु हूंदो, कल्ला इज़ा बलगत तराकी वकील मन अराक, ओ रब जो क़ुरान 28 29 सिपारो आहे सूरतुल क़ियामा आयत नंबर 26 27 28 29 30। रब्बुल आलमीन फरमाए थो नौजवान हूंदो तॾहिं बि जॾहिं मौत जो फरिश्तो सकरात जो टाइम हिन ते दाख़िल थी वियो, जेकॾहिं ॿारनि बचड़नि वारो आहे, जेकॾहिं पोढ़ो आहे, तॾहिं जॾहिं मौत जो टाइम दाख़िल थी वियसि हलियो, हाणे इहो खट ते पियो आहे, अस्पताल में बेड ते पियो आहे, गाॾी ते हलंदे अचे पियो। रब्बुल आलमीन फरमाए थो तव्हांजो सकरात जारी थी वई आहे, हाणे रिश्तेदार नंढड़ा नंढड़ा गुलाब जा गुलड़ा औलाद फिरी पई आहे, सोणी ख़ूबसूरत घरवारी बि मौजूद आहे, अमड़ जीजल बि मौजूद आहे, बाबा साईं बि मौजूद आहे, ओ प्यारा लॻते जिगर दोस्त बि मौजूद आहिनि, माल ऐं मिल्कियत दौलत बि सभु मौजूद आहे, पर ही इंसान मौजूद आहे, खट ते पियल आहे, सिधो पियलो आहे, हाणे साह जूं सिसकियूं पियो भरे। रब फरमाए थो कल्ला इज़ा बलगत तराकिया, ओ जॾहिं साह पेर जे मुठे खां निकिरी करे हिते निर्घट ते पुॼंदो, हाणे इहो माण्हू दामू कंदो वकील मन राक, आहे को दम फीणो करण वारो, आहे को डॉक्टर दवा करण वारो, आहे को हकीम दम दारू दवा करण वारो, आणियो तो मूंखे बचाए। सब जा सब मैट, वॾी ताक़त आहे, वॾियूं दोस्तियूं, वॾा तालुकात, वॾी मिल्कियत आहे, वॾी मोहब्बत आहे, पर सब जा सब लाचार ऐं बेवस बीठा आहिनि। कैफ़ियत इहा आहे अखियुनि मज़ा लुड़क ॻड़नि पिया, हाय बाबा असांखे छॾियो पियो वञे, हाय अमड़ असांखे छॾी पई वञे, हाय असांजा भाउ असांखे छॾियो पियो वञे, हाय असांजा दोस्त असांखे छॾियो पियो वञे। रब्बुल आलमीन फरमाए थो वकील मन राक, ओ रब्बुल आलमीन जे तरफ़ां चैलेंज थींदी, तोखे मूं माल अता कयो, मूं रब जी राह में तो ख़र्च कोन कयो, ओ दुनियावी आयाशन में तो सभिनी खां अॻु भरो रहीं, पर रब जी रज़ा जे लाइ तो ख़र्च कोन कयो। मूं तोखे औलाद अता कई, दुनियावी कारोबारनि में, दुनियावी हुनरनि में तो औलाद खे अॻिते आंदो, मूं रब जी इबादत में, मूं रब जी बंदगी में, मूं रब जे दीन जे लाइ औलाद कोन आंदई। और मूं तोखे दोस्त अता कया, तो उन्हनि सां गॾिजी करे मूं रब्बुल आलमीन जे दीन जो कम न कयो, मूं रब्बुल आलमीन खे राज़ी करण वारा अमल न कयई, दुनियावी दोस्तनि सां गॾिजी करे दुनियावी अहवालनि में, दुनियावी माल मता में, दुनियावी अयाशनि में, गफ़लत में ज़िंदगी गुज़ारे छॾई। हाणे ॿुधा आहे तो कोई को बचाइण वारो, तो बचाए तो ॾेखारे। वज़न्न अन्नहुल फ़िराक, रब्बुल आलमीन फरमाए तो वल्तफ़त साक़ बिसाक़ इला रब्बिका
यौमइदिनिल मसाक, सब बेवस लाचार लगा पिया आहिनि, तव्हांजो साह निकिरी वियो हलियो। हाणे सब जा सब रोइण में पूरा, लुड़क ॻाइण में पूरा आहिनि। हाणे चवंदा हिन खे सिधो करे सुम्हारियो, पेरनि में अगड़ी ॿधोसि, अंगूठा गॾायोसि, पेर गॾायोसि, उज़वा सिधा कयोसि। प्यारो गुलाब जो गुलड़ो पुटड़ो हुयो, न्याणी हुई। हाणे बाबा भी चवंदो वञी कबर खोटे अचो, अमड़ बि चवंदी कबर खोटे अचो, रिश्तेदार भी चवंदा कबर खोटे अचो। हाणे हीअ असांजे कम जो न आहे। इहा ॻाल्हि थी एसी ताणी जेॾीमहिल को माण्हू सकरात में अचे त इतां हाणे असांजा हक़, असां ते हक़ शुरू थियनि था। हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम किताबुल जनाइज़ बाब तलकीनिल मौता, हदीस नंबर 916, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ए मुंहिंजा उम्मतियो, जॾहिं बि अव्हां के मौत वारे माण्हू वटि गॾु हुजो, हाज़िर हुजो, जंहिंते सकरात जारी आहे, उते कहिड़ो कमु करिणो आहे, गिला गिबत कोन करणी आहे, गार गंध कोन करणी आहे, हिक ॿिए खे छिड़बू न ॾियणियो, हाय घोड़ा कोन करणी आहे, दामू कूकू कोन करणियूं आहिनि। फरमाई लकिनू मौताकुम ला इलाहा इल्लल्लाह, ओ जंहिंते सकरात जारी आहे, बाक़ी जेके घर जा भाती आहिनि या अस्पतालनि में दोस्त गॾु आहिनि, गस में दोस्त गॾु आहिनि, ॿिया मुसलमान गॾु आहिनि, जंहिंते सकरात जारी आहे, ॿिया माण्हू पढ़नि ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। छो उन्हनि खे तव्हां कलमे जी तलकीन कयो? हदीस शरीफ़ जे किताब सुनन अबी दाऊद किताबुल जनाइज़ बाब फी तलकीन, हदीस नंबर 3116, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको मरण वारे वक़्त खां शुरू थिए उन जा हक़ बाक़ी ज़िंदनि ते शुरू आहिनि। पहिरियों हक़ इहो आहे त तव्हां उन जे सकरात जे वक़्तु तव्हां सभ जा सभ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ंदा कयो। जेकॾहिं उन जी ज़बान ते इहो कलमो जारी थी वञे ऐं कलमो पढ़ी वठे इन सकरात जी हालत में, त पोइ उन खे कहिड़ो अंजाम मिलंदो, इन जी खुशबख्ती कहिड़ी थींदी। अल्लाह जे रसूल फरमायो, जॾहिं तव्हांजो को रिश्तेदार सकरात जी हालत में हुजे, उते कलमे जो विर्द कंदा कयो ऐं पंहिंजे मुंहुं, हुनखे नाहे चवणो त कलमो पढ़ो, उते ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो तज़किरो करणो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, ईअं छो? फरमाई, मन कान आखिरु कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। रब्बुल आलमीन ने प्यारे पैगंबर फरमायो, जेकॾहिं सॼी ज़िंदगी इन माण्हू गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारी आहे, शिरक न कई आहे, हराम खाई करे मरे न पियो, ॿियनि जा कब्ज़ा करे मरे न पियो, जेकॾहिं बाक़ी नंढनि वॾनि गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारे मरे पियो, ऐं मौत वक़्तु जेकॾहिं इन कलमो पढ़ियो आहे, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहो माण्हू जन्नती आहे। ॿियो हक़ इहो, पहिरियों हक़ इहो त उनखे तव्हां कलमे जी तलकीन करियो, पाण कलमो पढ़ो, मुंहिंजी ज़बान ते कलमो जारी थी वियो हलियो त इहो जन्नत में वेंदो हलियो, इहो ज़िंदा माण्हुनि ते हक़ आहे। उन खां पोइ ॿियो हक़ कहिड़ो आहे? अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन छा फरमायो, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम किताबुल जनाइज़ बाब इग़माज़िल मय्यत व दुआ, हदीस नंबर 920 जे अंदर अवां जी ऐं मुंहिंजी अम्मड़ उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला इरशाद फरमाए थी, दख़ल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला अबी सलमता, अबू सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु सकरात जी हालत में आ। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु मौज आया, उते हाज़िर थिया त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर थियण सां इहो फोत थी विया हलिया। वशक़ बसरुहु, ओ जीअं उनजो साह निकितो त उन मैयत जो अखियूं खुलियल खुलियल मथे रहिजी वियूं हलियूं। फ़अग़मज़हु, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हथ घुमाए करे उनजो अखियूं बंदि करे छॾियूं। ॿियो हक़
फ़ौत थियल माण्हू जो इहो आहे जेकॾहिं उन जो अखियूं खुलियल आहिनि त तव्हां पंहिंजा होश ऐं हवास विञाए करे वावेला न करियो, बल्कि हौसले सां उन जे अखियुनि ते हथ ॾेई करे अखियूं बंदि कयो। उन खां बाद में ॿियो कहिड़ो कमु करिणो आहे? अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहो अमल कयो, घर वारनि खे ख़बर पई त अल्लाह जे रसूल तस्दीक़ करे छॾी आहे, अबू सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़ौत थी चुका आहिनि। फ़ज़ज्जनासुम मिन अहलिही, जीअं असांजे मुआशिरे में बि थींदो आहे न, वठी करे असांजे घर वारियूं जेके औरतूं माइरूं भेनरियूं वॾा बेकट कंदियूं, वॾियूं दाहूं कूकूं, हाय घोड़ा हाय घोड़ा हाय घोड़ा। तव्हांजे रोइण सां छा भला इहो मोटी ईंदो, ज़िंदा थींदो? न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियो हक़ फरमायो, हौसले में पंहिंजो पाण खे बुर्दबारी में रखंदे, सब्र में रखंदे मैयत खे संभालियो। ईअं न मैयत त वही हली रहंदो, तव्हां पंहिंजा हौसला ई ख़तमु करे छॾियो। न, मैयत खे संभालियो। उन जो अखियूं खुलियल आहिनि त अखियूं बंदि कयो, वात खुलियल आहे त वात बंदि करे पटी ॿधण जी कोशिशि कयो ऐं हुन जा बाक़ी उज़वा सिधा सोला कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों हक़ कहिड़ो ॿुधायो? जेॾीमहिल घर वारा रोइण लॻा, दाहूं कूकूं करण लॻा, फरमाई ला तदउ अला अनफुसिकुम इल्ला बिखैर। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, रो न, दाहूं कूकूं न कयो, सिवाय खैर जे हुन जे बारे में सुठियूं ॻाल्हियूं कयो। रब्बुल आलमीन खां दुआए इस्तग़फ़ार जो सवाल कयो, रब्बुल आलमीन खां रहमत जो सवाल कयो। अल्लाह जे हबीब फरमायो, छो? फ़इन्नल मलाइकत युअम्मिनून अला मा तक़ूलून। ओ जना को माण्हू मरंदो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जा ख़ैर ऐं शर जा सभु फ़रिश्ता उते मौजूदु हूंदा आहिनि। जेकॾहिं घर वारा दाहूं कूकू कंदा, हाय घोड़ा कंदा, अजीब जाहिली अल्फाज़ इस्तेमालु कंदा, फ़रिश्ता आमीन चवंदा वञनि था, आमीन चवंदा वञनि था। अल्लाह जे रसूल फरमायो, ईअं न कयो। जेकॾहिं अव्हां का बददुआ कढी ज़बान मां या उन जे हक़ में का बुरी ॻाल्हि निकिरी वई हली, फ़रिश्ता तव्हांजे हर लफ़्ज़ ते आमीन चवनि था, ऐं जेकॾहिं आमीन चयो ऐं उहे लफ़्ज़ क़बूल पइजी विया त या तव्हांजे लाइ मुसीबत जो सबबु बणिबा या मैयत जे लाइ अज़ाब जो सबबु बणिबा। इन जे करे पंहिंजो पाण खे हौसले में रखो। इहो आहे टियों हक़। चौथों हक़ कहिड़ो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उते ई रब्बुल आलमीन खां दुआ घुरी, अल्लाहुम्मा वफ़िर लि अबी सलमता, ए मुझा अल्लाह अबू सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु के बख्श कर, माफ़ कर। वरफ़ा दरजतहु फिल महदियीन, ए मुझा अल्लाह हिदायत वारे माण्हुनि में जो शुमार कंदींदा दरजात बुलंद कर। वख़्लुफ़हु फ़ी अक़बिही फिल गाबिरीन, ए मुझा अल्लाह ही अबू सलमा तोॾां रवानो थियो आहे, क़ब्र में बि हिनजी हिफ़ाज़त कजांइ त महशर में बि हिनजी हिफ़ाज़त कजांइ। ए मुझा अल्लाह हिन जा जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि जी बि हिफ़ाज़त कजांइ, उन्हनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। वग़फ़िर लना वलहु या रब्बल आलमीन, ए मुझा अल्लाह असांखे बि माफ़ कर, हिन खे बि माफ़ कर। वफ़्सलहु फ़ी क़ब्रिही, ए मुझा अल्लाह हिन जी क़ब्र के हिन जे लाइ कुशादो कजांइ, तंग न कजांइ। वनव्विर लहु फ़ी क़ब्रिही, ए मुझा अल्लाह अबू सलमा जी क़ब्र के तू पंहिंजी रहमत सां रोशन कजांइ, अंधेरो न कजांइ। ही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे। जेके फ़ौत थी वञनि था उन्हनि जा चौथों हक़ इहो त उन्हनि जे लाइ बाक़ी ॿिया माण्हू आहिनि सभु दुआए मग़फ़िरत कनि ऐं उन जी क़ब्र जी कुशादगी जे लाइ रब खां दुआ कनि, उन जी क़ब्र खे रोशन करण जे लाइ रब्बुल आलमीन खां दुआ कनि। इहे मैयत जा हक़ आहिनि। उन खां पोइ ॿियो कहिड़ो हक़ आहे? अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो? हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम किताबुल जनाइज़ बाबो तस्दियतिल मैयत हदीस नंबर 942 जे अंदर अवां जी मुझे अम्मड़ आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी
जॾहिं अल्लाह जा हबीब अलैहिस्सलाम जिन फोत थी विया हलिया तो फ़ौरन जेके अज़वाज मुतहरात नबी अलैहिस्सलाम जो घर वारियूं हुयूं कपिड़ो खणी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मैयत खे ढके छॾियो। अच्छा, कुझु माण्हू आहिनि चवनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मैयत या मरण वारो लफ़्ज़ या वफ़ात वारो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो अल्लाह जा बानो। ऐं वरी इल्मी ॾिठो वञे, इल्मी हालत ऐं इल्मी कैफ़ियत त न क़ुर खां वाक़िफ़ न हदीस खां वाक़िफ़। ॿियो त ठहियो पर कलमो बि पूरो कोन थो अचे। हिकिड़े माण्हू खां मूं कलमो पुछियो, मुंहिंजो मुस्लमान आहे, कलमो ॿुधा? चए थो हा कलमो अचे थो। पहिरियों कलमो तैयब ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहा ख़बर कान्हे का कलमे जी। उहो माण्हू असांखे हाफ़िज़नि खे आलिमनि खे तानो ॾींदे चए थो मौली साहब तव्हां नबी साईं जा बेअदब आहियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में वफ़ात जो फोतगी जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदा कयो। अल्लाह साईं जो क़ुर पढ़ियल हुजे हा त यकीनन इहो माण्हू ईअं न चवे हा। सूरत ज़ुमर 24 सिपारो आयत नंबर 30 जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमाए तो इन्नका मय्यत व इन्नहुम मय्यतून। रब्बुल आलमीन चवण वारो आ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां मुखातिब हा, ए मुंहिंजा हबीब इन्नका मय्यत, बेशक तूं बि मरण वारो आ, तोखे बि मौत ईंदे। व इन्नहुम मय्यतून, ओ जेके अहले ईमान आहिनि उहे बि मरण वारा आहिनि, उन्हनि खे बि मौत ईंदे। ओ जेके काफ़िर आहिनि उहे बि मरण वारा आहिनि, उन्हनि खे मौत ईंदे। हाणे फोत थी वियो हलियो त पोइ असांखे अल्फाज़ कहिड़ा चवणु खपनि? असां वटि अजीब अजीब तरह जा वावेला, दाहूं, कूकूं, हाय पुकार, माइनि जा तव्हां नोहा त ॿुधो, परेशान, सॼो ॻोठु परेशान थींदो ई चवे छा पई, हाय तोखां सवा मुंहिंजो केरु आहे, ऐं मरी वेंदुसि। हली छो? पुटड़ा वेठा आहिनि, न्याणियूं वेठियूं आहिनि, भाउ वेठो आहे, ॾेर वेठा आहिनि, अबू ज़िंदा आहे। हिकिड़ो वियो हलियो त तूं सबुरु कर, अल्लाह खां दुआ घुर त अल्लाह ताला तोखे नेमल बदिल अता करे। बहरहाल अल्लाह से फरमाए थो जेके मोमिन बाना आहिनि उन्हनि जो को रिश्तेदार फोत थी वेंदो आहे पोइ छा चवंदा आहिनि? अल्लाह साईं जो क़ुर सूरतुल बक़रा आयत नंबर 156 ऐं 57 जे अंदरि फरमाए अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ जेके अल्लाह साईं जा मोमिन नेक बाना आहिनि, जॾहिं बि उन्हनि खे का परेशानी पहुचंदी आहे, मुसीबत पहुचंदी आहे, को नुक़सानु थींदो आहे, को रिश्तेदार फोत थी वेंदो आहे, चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बेशक असां अल्लाह जे लाइ ख़ल्क़ियल आहियूं, अल्लाह ॾांहुं मोटी हलिया वेंदासीं। रब्बुल आलमीन फरमाए तो कंहिंजो रिश्तेदार फोत थी वियो हलियो, सबुर खां तहम्मुल खां कमु वरितऊं, पंहिंजो पाण खे हौसले में रखी करे इहे अल्फाज़ चवनि था। रब्बुल आलमीन फरमाए तो आऊं अल्लाह उन रिश्तेदारनि ते बि महिरबान थो थियां, उन मैयत ते बि महिरबान थो थियां। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा व उलाइका हुमुल मुहतदून। अल्लाह से फरमाए तो इन्हनि माण्हुनि ते मूं रब जी ख़ासि रहमत ऐं हिदायत नाज़िल थींदी आहे। उन खां पोइ ॿियो हक़ कहिड़ो आहे? हाणे इन मैयत जे लाइ कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कबो, इन जे लाइ ऐलान कबो आम तर मुसलमाननि में। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ बाबु सलात अलल जनाइज़ हदीस नंबर 1327-28 जे अंदरि अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था नआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन नजाशिया साहिबल हबशा यौमल लज़ी मात फीह फ़क़ाल इस्तग़फिरू लिअख़ीकुम। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा जे अंदरि ऐलान कयो त ए मुंहिंजा सहाबियो, जेको बादशाह नजाशिया उहो फोत थी वियो हलियो आहे, अहिड़े हिसाब सां अल्लाह जे रसूल सहाबा मोकिलिया, वञी करे दीगर सहाबा खे ॿुधाए अचो फिलाणो अल्लाह ताला जे रसूल जो बानो साहबी फोत थी वियो हलियो आहे, अचो उन जे लाइ तव्हां गॾु थियो, उन जे लाइ दुआए इस्तग़फ़ार कयो। ऐलान कराइजे, मस्जिद में फ़ोन हलाइजे, साथियुनि संगत साथ खे सभिनी खे ॿुधाइजे त फिलाणो फोत थी वियो हलियो आहे। छो गॾु थियनि?
सभिनी खे असां छो ॿुधायूं? असांजा नज़रियात गॾु थींदासीं, यार फोत थी वियो आहे, असां इन्हनि खे न ॿुधाईंदासीं त सुभाणे मयार मिलंदी, ऐं ॿिया वरी यार न वेंदासीं त मयार मिलंदी, वरी असांजी फोतगी ते बि कोन ईंदा। सवाब जी उमेद कंहिंखे बि कोन्हे का। दुनियावी लालच, दुनियावी मफ़ाद, ख़ुदि गर्ज़ी, असां वेंदासीं त ईंदा, न त मयार मिलंदी। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं गॾु छो थियूं? गॾु थियूं भत खाइण जे लाइ। ईअं न कंदको खाईंदासीं, वरी 3 ॾींहं तॾे ते वेहंदासीं, 23 बि खाईंदासीं, 24 बि खाईंदासीं। इन जे लाइ असां गॾु थिया थियूं। पर अल्लाह जे रसूल फरमायो न, मैयत जो अव्हां जे मथां हक़ आहे, तव्हां गॾु थियो सभ जा सभु उन जे लाइ इस्तग़फ़ार जे लाइ। उन खां पोइ मैयत जो ॿियो हक़ कहिड़ो आहे? तव्हां उनखे उन जे लाइ गुस्ल जो बंदोबस्तु कयो। गुस्ल कीअं कराइजे? हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुल जनाइज़ बाबुल मा युस्तहब्बु अन युग़सला वित्रा, हदीस नंबर 1254 जे अंदर उम्मे अतिया रज़ी अल्लाह ताला इरशाद फरमाई थी, दख़ल अलैना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम असां वटि आया, व नहनु नग़सिलु इब्नतहु, असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लख़्ते जिगर न्याणी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा के गुस्ल ॾेई रहियासीं। अल्लाह जे रसूल फरमायो, इग़सिलनिहा सलासन औ ख़म्सा, इनके गुस्ल ॾियो 3 दफ़ा, औ ख़म्सा या 5 दफ़ा, औ अक्सर मिन ज़ालिका या 5 खां बि वधीक दफ़ा इनके गुस्ल ॾियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ते फरमायो, बिमाइन व सदरिन, पाणी सां गॾु पेर जा पन मिलाए करे उन सां मैयत के गुस्ल ॾींदा कयो। वजअलना फिल आखिरति काफूरा, ऐं आख़िर में जेको पाणी सां वेंजारियो उन जे अंदरि ख़ुशबू जेका काफूरा इहा मिलाईंदा कयो। वबदउ बिमयामिनिहा मवाज़ि अल वुज़ू, ऐं जेको साॼो पासो आहे उतां मैयत जो गुस्ल कराइणु शुरू कयो। इहो मैयत जो हक़ आहे त असां मैयत खे गुस्ल करायूं पर्दे जी हालत में, ऐं मैयत खे वेंजारबो 3 दफ़ा, घटि में घटि 3 दफ़ा। पर जेकॾहिं असां अञा सम्झूं था त अञा सफ़ाई कोन थी आहे त पोइ वरी 4 दफ़ा 5 दफ़ा, अञा बि सफ़ाई कोन थी आहे त पोइ 5 खां बि मथे, पोइ केतिरा तणी बि पर 21 ताईं वेंजारणो आहे। 3 दफ़ा 5 दफ़ा 7 दफ़ा 9 दफ़ा 11 दफ़ा 13 दफ़ा, जेसीं ताणी उनजी सफ़ाई न थिए तेसीं ताणी तव्हांखे वेंजारियो। पर आख़िरी दफ़ा जेको वेंजारबो उन में काफूर हिकिड़ी ख़ुशबू मिलंदी आहे, उहा पाणी में मिलाइबी, ऐं पाणी में ॿेर जा पन लाज़मन मिलाइबा। ऐं मैयत खे गुस्ल ईअं कराइबो जीअं आम माण्हू गुस्ल कंदो आहे। गुस्ल जनाबत थींदी आहे या इहतलाम थी वेंदो हलियो आहे, पोइ माण्हू गुस्ल कंदो आहे। गुस्ल जे लाइ शर्त इहा आहे त गुस्ल खाने में दाख़िल थियण खां पहिरियां या जिथे असां मैयत खे वेंजारींदासूं, मैयत में हथ विझण खां पहिरियां बिस्मिल्लाह करे, पोइ मैयत जो पहिरियां साॼो 2 हथ गॾाए धोईंदासीं, उन खां पोइ गुरड़ियूं कराईंदासीं, पोइ नक खे पाणी ॾियारींदासूं, उन खां पोइ उनखे मुंहुं धोराईंदासीं, पोइ साॼी खां पोइ खाॿी ॿांह, उन खां पोइ वरी उनजो मसह पाण कंदासीं, उनजा हथ कोन वरंदा, ऐं उन खां पोइ उनजो साॼो पेर खाॿो पेर धोई करे साॼे पासे उनखे वराए करे उन जे मथां पाणी हारे साबुण हणी करे उनजी चङी तरह सां सफ़ाई करणी आहे। ऐं उनजी सफ़ाई करण महिल उनजी शर्मगाह ढकियल हुजे। उनजी शर्मगाह पोइ मर्द हुजे या औरत हुजे, शर्मगाह हर सूरत में दुन खां वठी गोॾनि ताईं मर्द जी इहा शर्मगाह एसी ताईं कपिड़ो ॾिनल हुजे, ऐं मर्द खे मर्द ई वेंजारींदा। औरत आहे, औरत जो सॼो जिस्म सतर आहे, ढकण आहे, औरत खे औरतूं ई गुस्ल ॾियारींदियूं। त जेका औरत जी औरतनि जे लाइ शर्मगाह आहे, दुन खां वठी गोॾनि ताईं उहा ढकियल रहंदी। बाक़ी मर्द खे मर्द, औरतनि खे औरतूं गुस्ल ॾियारींदियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जना फोत थी विया हुआ, हदीस शरीफ़ जे किताब मुस्तदरिक हाकिम किताबुल जनाइज़ हदीस नंबर 1339 जे अंदर सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हो
फरमाइन था वो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके गुस्ल दिनो फरमाई फ़ज़हबतु अन अंज़ुरु मा यकूनु मिनल मय्यत मो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन क्या गुस्ल दिया पियो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म के गुस्ल दियण महल मो चंगी तरह सां लोॼो पंहिंजे जिस्म के अल्लाह जे रसूल जे जिस्म के तात जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जा नंढे पेशाब जे ज़रिए का गंदगी निकिरणी आहे त उहा बि निकिरी वञे जेकॾहिं वॾे पेशाब जे ज़रिए का गंदगी निकिरणी आहे त उहा बि निकिरी वञे पर सोणो अली फरमाए थो फलम अरा शैअन अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे जिस्म में मूंखे का बि अहिड़ी गलाज़त ॾिसण में कान आई वकान तय्यबन हय्यन व मय्यता अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ज़िंदगी में पंहिंजो पाण खे पाक साफ़ खुशबूदार रखंदा हुआ अल्लाह जा हबीब जॾहिं फोत थी विया हलिया ईअं ई अल्लाह जा रसूल मरण खां बाद में भी पाक साफ़ हुआ मेर मिट्टी खां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मां खुशबू अची रही हुई अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे गुस्ल ॾियण वारा केर हुआ अली बिन अबी तालिब हुयो चाचो अब्बास हुयो सोट फज़ल बिन अब्बास हुयो ऐं हिकिड़ो गुलाम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साले गॾु हुयो चार माण्हू चारई करीबी रिश्तेदार हिकिड़ो सोट ॿ सोट हिकिड़ो चाचो ऐं हिकिड़ो गुलाम हुयो गुलाम इन जे करे गॾु हुयो जो गुलाम जेके अॻे दौर में हूंदा हुआ उन्हनि खे जेको आहे सो पाण सां गॾु घर में रहाईंदा हुआ जीअं आम भाती रहंदा आहिनि इन जे करे गुलाम बि गुस्ल ॾियण में गॾु हुयो उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जे क़बर जो मामिलो आयो त क़बर लहद खोटियूं क़बर सिधी खॾो खोटे पोइ वरी साॼे पासे लहद खोटींदा आहिनि ॿी वरी हिकिड़ी हूंदी आहे विच ते शक खॾो खोटींदा आहिनि जिते सिम वारा इलाइक़ा आहिनि या जिते घणी वारी हूंदी आहे पोइ उते लहद कान बीहंदी आहे पोइ विच में ई खॾो खोटे पाणी हणी छटकार करे या गप हूंदी आहे त चिकी मिटी पकी या सुकल मिटी हारे सोली करे खॾु ठाहे पोइ मैयत विच ते रखी बंदि कंदा आहिनि पर सुन्नत तरीक़ो इहो आहे त तव्हां कोशिश करे लहद ठाहियो क़बर जे साॼे पासे खॾो ठाहियो सोणे अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाहु ताला अन्हु क़बर खोटराई साॼे पासे लहद ठाराई उन खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं दफ़न कयो वियो त उन लहद खे बंदि करण जे लाइ कचियूं सिरूं इस्तेमालु कयूं वियूं इहे सभु जा सभु मैयत जा हक़ आहिनि उन खां पोइ मैयत जो हक़ छा आहे नमाज़ जनाज़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चार शाद फरमायो हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम किताबुल जनाइज़ बाब मन सल्ला अर्बऊन रजुलन शुफ़िउ फी हदीस नंबर 948 जे अंदर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा मिन रजुलिन मुस्लिमिन यमूत हिन ज़मीन जे पुठ ते जेकॾहिं को मुसलमान मर्द या औरत फोती वञनि था फ़यक़ूमु अला जनाज़तिही अर्बऊन रजुला पोइ उन जे जनाज़े में जेकॾहिं 40 माण्हू गॾिजनि था जनाज़े नमाज़ पढ़नि था ला युशरिकून बिल्लाहि शैआ पूरी ज़िंदगी में अल्लाह सां गॾु कंहिंखे बि शरीक कोन कयूं अल्लाह जे रसूल फरमायो इल्ला शफ़अहुमुल्लाहु फी पोइ ये 40 ई माण्हू गॾिजी करे जॾहिं नमाज़ पढ़ंदा जिन्हनि कॾहिं बि शिरक न कई आहे उन मैयत जे हक़ में जेका दुआ घुरंदा अल्लाह से क़बूल करे मैयत खे माफ़ करे छॾींदो इहो मैयत जो हक़ आहे पर असां वटि छा थींदो आहे हुतां घरां मैयत सां गॾु ईंदासूं ऐं सभु जा सभु तक़रीबन ॿाहिरि बीही रहंदासूं जनाज़े नमाज़ जे लाइ अंदरि शरीक कोन थींदासीं पोइ छा मैयत ते थोरो करिणो थियो वरी ॿाहिरि निकिती त सभु जा सभु गॾु हलिया वेंदासीं मैयत खे क़ब्रिस्तान में अल्लाह जे रसूल फरमायो मुसलमान मर्द औरत फोत थी वञनि जेके बि मुसलमान आहियो सभु जा सभु उन जे लाइ जनाज़े में शरीक थियो ऐं जनाज़े में केतिरे क़दुरु बहितरीन दुआऊं आहिनि हदीस शरीफ जे किताब सुनन तिरमिज़ी इब्न माजा हदीस मुस्लिम अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े में मैयत जे लाइ दुआ घुरंदा हुआ ऐं असांखे उहा दुआ यादि ई कोन्हे का ऐं जेके आलिम सगोरा हाफ़िज़ सगोरा
असांजी मैयतनि ते दुआऊं पढ़ी करे उनखे बख़्शराइण जी कोशिशि कनि था, रब खां सवाल कनि था। उन्हनि जे बारे में बि असांजी ज़बान कान थी बीहे, उन्हनि जे बारे में बि असांजा नज़रियात कोन था बीहनि, घटि वधि ॻाल्हाइणु, गार गंद करणु। अहिड़ा जेकॾहिं असां सदोरा आहियूं पोइ दुआऊं यादि कयूं, पंहिंजे रिश्तेदारनि जी पाण दुआ मग़फ़िरत कयूं। मौलवियुनि खां लिफ्ट न वठो, मौलवियुनि खे लिफ्ट न ॾियो। अल्लाहु अकबर कबीरा चवनि था असां हिन मौलवी खे मार ॾींदासीं। छो? असांजा ख़तमा बि बंदि पियो कराए, 40 बि बंदि पियो कराए, 12 बि बंदि कराए, असां बुख पिया मरूं। माना अव्हां हर वक़्तु इन ताड़ में आहियो, को न को माण्हू मरे त असां उनजो कांध पोइ खाऊं, उनजो 40 खाऊं, उनजो 23 खाऊं। इहा मुसलमानियत आहे, इहा ज़हनियत आहे। असां मुसलमाननि जा ख़ैर ख़वाह आहियूं या दुश्मन आहियूं? अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ, अल्लाहुम्मा ग़फ़िर ली हय्यिना, ए मुंहिंजा अल्लाह असांजा जेके ज़िंदा माण्हू आहिनि सभिनि खे बख़्श कर। व मय्यतिना, ए मुंहिंजा अल्लाह हो जेके दुनिया में असांजा मुसलमान फ़ौत थी विया उन्हनि खे बि माफ़ कर। व सग़ीरिना, जेके नंढड़ा आहिनि उन्हनि खे बि माफ़ कर। व कबीरिना, जेके वॾड़ा आहिनि उन्हनि खे बि माफ़ कर। व ज़करीना, जेके असांजा मर्द आहिनि उन्हनि खे बि माफ़ कर। व उनसाना, जेके असांजो औरतूं माइरूं भेनरूं आहिनि उन्हनि खे बि माफ़ कर। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयिही अलल इस्लाम, ए मुंहिंजा रब करीम असां मुसलमाननि मां मर्द हुजूं या औरतूं, नंढड़ा हुजनि या वॾा हुजनि, जंहिंखे बि ज़िंदा रखजा ते इस्लाम ते ज़िंदा रखजा। वमन तवफ़ैतहु मिन्ना फ़तवफ़हु अलल ईमान, ए मुंहिंजा अल्लाह असां मजा कंहिंखे बि मार जाए ते ईमान ते कलिमे तौहीद ते मौत नसीब कजाए। अल्लाहुम्मा ला तहरिमना अजरा, ए मुंहिंजा अल्लाह ओ असांजे दुनिया जे अंदरि कयल नेक अमलनि खे ज़ाया कंदे असांखे अजर खां महरूम न कजाए। वला तुज़िलना बादा, ए मुंहिंजा अल्लाह असांखे दीन ॾिसण खां बाद में, सिधो रस्तो ॾिसण खां बाद में, नेक अमल करण खां बाद में असांजो जेको वॾड़ो फ़ौत थी वञे पियो, जेको असांखे संभालींदो हुयो, उन जे मरण खां बाद में असांखे गुमराह न कजाए। अल्लाहुम्मा ग़फ़िर लहू, ए मुंहिंजा अल्लाह हिन मैयत के माफ़ फरमा। वरहमहू, ए मुंहिंजा अल्लाह हिन मैयत ते रहम फरमा। वआफ़िही वाफ़ु अन्हु, ए मुंहिंजा अल्लाह हिन के मुआफ़ फरमा। वाफ़ु अन्हु वआफ़ि अन्हि वअकरम नुज़ुलहु, ए मुंहिंजा अल्लाह हिन ते तूं पंहिंजे तरफ़ां इज़्ज़त जी पालोट करण फरमा। एड़ियूं एड़ियूं अज़ीम दुआऊं अॻिते फरमायूं, वग़सिलहु बिलमाई वस्सल्जि वलबरद, ए मुंहिंजा अल्लाह ही जेका मैयत आहे तुंहिंजो बानो आहे, तुंहिंजी बानी आहे, गुनहगार आहे, हिनखे गुनाहनि खां पाक फरमा। बर्फ़ सां या गड़नि सां या पाणी सां ईअं पाक फरमा जीअं अच्छे कपिड़े खे धोई करे मिटी खां साफ़ कयो वेंदो आहे। ए मुंहिंजा अल्लाह व अब्दिलहु दारन खैरम मिन दारिही, ए मुंहिंजा अल्लाह ही दुनिया जो घर छॾे आख़िरत वारे घर न अचे पियो। ए मुंहिंजा अल्लाह हिन जे घर खे भलो ठाहिजाए। व अहलन खैरम मिन अहलिही, ए मुंहिंजा रब करीम ही दुनिया जो एलो याल छॾे करे आलम बरज़ख न अचे पियो। अल्लाह जेके रिश्तेदार फरिश्ता हिन खे नसीब कजाए त रहमत वारा नसीब कजाए। व ज़ौजन खैरम मिन ज़ौजिही, ए मुंहिंजा रब करीम जेकॾहिं जन्नत में हिनखे घरवारी अता कजाए तो उहा बि दुनियावी घरवारी खां बहितरीन दुआ अता कजाए। वाइज़हु मिन अज़ाबिल क़ब्र व मिन अज़ाबिन नार, ए मुंहिंजा अल्लाह हिन मैयत खे अज़ाब क़ब्र खां बचाए जाए, अज़ाब जहन्नम बाह खां बचाए जा। व अदखिलहुल जन्ना, ए मुंहिंजा अल्लाह हिनखे जन्नत में दाख़िला नसीब फरमा। मूंखे ॿुधायो जेके असांजा मुसलमान फ़ौत थी वञनि था उन्हनि जा जनाज़ा हिन मस्जिद में अचनि था, मुंहिंजी उन्हनि सां का रिश्तेदारी, मुंहिंजी का लालच लड़ी, मुंहिंजो दौलत में हिसो, कपिड़नि में हिसो, मेहन में हिसो, बनी में हिसो, छा में हिसो आहे? उनजे बावजूद भी प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कंदे, उनजे दीन सां मोहब्बत कंदे
मुसलमान जो सब जो जेके गारियूं मिलियल सब दरगुज़र कंदे अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर इहे दुआऊं तव्हांजी मैयतनि ते आलिम सगोरा पढ़नि, उन्हनि जे लाइ दुआए मग़फ़िरत कनि, पोइ बि तव्हां उन्हनि जे बारे में घटि वधि ॻाल्हायो, उन्हनि सां मोहबत न आहे करणी, उन्हनि खे चओ मुल्हनि जे पोयां लॻी तव्हां ख़राब थी विया हलिया। अल्लाह जा बानो सोचो, जेकॾहिं रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं अव्हां खां सवाल करे वठे त हिन तव्हांजे एतिरनि रिश्तेदारनि जे लाइ दुआए मग़फ़िरत, दुआए रहमत, अज़ाब खां बचण जूं दुआऊं कयूं, तव्हांजे लाइ छा कयो? इहे मैयत जा हक़ आहे। नमाज़ जनाज़ा में शरीक थियणु, उन जे लाइ दुआ मग़फ़िरत करणु। अलहम्द पढ़णु बि कोन थी अचे, असांखे तड़ लाहणु कोन थो अचे, वुज़ू करणु कोन थो अचे, कलमो पढ़णु कोन थो अचे। असां मुसलमान आहियूं। अल्लाहु अकबर कबीरा। अज़ीज़ दोस्तो, ख़ुदा रा पंहिंजी इस्लाह कयो। अकुल आहे कोन्हे, ज़हन आहे कोन्हे, सोच आहे कोन्हे। मुसलमान आहियूं, कहिड़े नबी जा उम्मती आहियूं? ओ उहो नबी जंहिंजो अख़लाक, जंहिंजी पाकाई, जंहिंजी सफ़ाई, जंहिंजो किरदारु ॾिसी करे मुसलमान त ठहियो, पर काफ़िर बि उन नबी ते फ़ख़्रु था कनि। असां मुसलमाननि खे का यादगिरी कोन्हे। इहो हक़ आहे मैयत जो। उन खां पोइ मैयत जो ॿियो कहिड़ो हक़ आहे? हदीस शरीफ़ जे किताब सही बुख़ारी किताबुल जनाइज़ बाबु सुरअत बिल जनाज़ा, हदीस नंबर 1315 जे अंदरि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अस्रिउ बिल जनाज़ा, जॾहिं तव्हांजो को रिश्तेदार फ़ौत थी वञे, ओ उनखे घणो टाइम घर में नाहे रखिणो, ओ उनखे जल्दी जल्दी गुस्ल ॾियारे, कफ़न दफ़न ॾियारे, उनजी नमाज़ जनाज़ा पढ़ी करे जल्दी उनखे कब्रिस्तान ॾांहुं रवानो कयो। छो फ़इयकु सालिहतन ख़ैरुन तुक़द्दिमूनहा, जेकॾहिं नेकोकार हुई, सुठी हुई, बहितर हुई, अल्लाह जो नेक साले बानी मायत हुई, अल्लाह रब्बुल आलमीन ने प्यारे पैगंबर फरमायो उनखे पंहिंजे मक़ाम ते पुॼायो। ऐं जेकॾहिं या बुरी हुई, शरीर हुई, गुनाहगार हुई, काफ़िरा, फासिका, फाजिरा, मुनाफ़िका हुई मैयत, अल्लाह जे रसूल फरमायो अव्हां जे कुल्हनि ते इहो बार आहे, इहो बार जल्दी लाहे करे जान छॾायो। उन खां बाद में जेकॾहिं मैयत क़ब्र में दाख़िल कजे, मैयत जो हक़ कहिड़ो आहे? सुनन इब्न माजा किताबुल जनाइज़ बाबु माजा फी इदख़ालिल मैयत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जना मौजूद हूंदा हुया, इज़ा दुख़िलल मैयतुल क़ब्र, जना मैयत क़ब्र में दाख़िल कई वेंदी हुई, ऐं पेरां दी पासे खां मैयत खे क़ब्र में दाख़िल करणो आहे। अल्लाह जा हबीब दुआ पढ़ंदा हुया, बिस्मिल्लाहि व अला मिल्लति रसूलिल्लाह, अल्लाह जे नाले सां हिन मुसलमान मर्दा या औरत हिन जी जुदाई खे असां बर्दाश्त कंदे अल्लाह जे नाले सां हिनखे क़ब्र जे हवाले कयूं था। ही अल्लाह जे रसूल जे दीन ते फ़ौत थियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो ही दीन ते फ़ौत थियो आहे। असांखे दीन जी ख़बर ई कोन्हे, असांखे क़ुर जी ख़बर ई कोन्हे, असांखे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर ई कोन्हे का। उन खां पोइ क़ब्र बंदि कई वेंदी। क़ब्र बंदि करण खां बाद में मैयत जो हक़ बीही करे सभिनि खे उन जे लाइ दुआ इस्तग़फ़ार करणी आहे। हदीस शरीफ़ जे किताब सुनन अबी दाऊद किताबुल जनाइज़ बाबुल इस्तिग़फ़ार, हदीस नंबर 3221 जे अंदरि उस्मान रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो इहो मामूल हूंदो हुयो, जॾहिं तदफ़ीन करण खां पोइ फ़ारिग़ थींदा हुया, पोइ क़ब्र ते बीहंदा हुया, क़ब्र ते बीही करे चवंदा हुया, इस्तग़फ़िरू लि अख़ीकुम, ए मुंहिंजा सहाबियो पंहिंजे भाइरनि जे लाइ दुआए मग़फ़िरत जो सवाल कयो रब खां। वसअलू लहू बितस्बीत, रब्बुल आलमीन खां सवाल कयो त ए मुंहिंजा अल्लाह, असांजा परवरदिगार, हीअ असां पंहिंजो मुसलमान भाइर, मुस्लिमा भेण क़ब्र जे हवाले करे तुंहिंजे सुपुर्द कयो आहे। ए अल्लाह, हाणे फ़रिश्ता हिन खां 3 सवाल कंदा। ए अल्लाह, हिन जी मदद कजांइ, हिन ते रहमत नाज़िल कजांइ जो ही टिनी सवालनि जा सही जवाब ॾेई वञे। अल्लाह जे रसूल फरमायो तदफ़ीन थियण खां बाद में उन क़ब्र वारनि जे लाइ दुआए मग़फ़िरत कयो। असांजी दुआनि जा रंग ई अजीब। मौली साहब क़ब्र बंदि थी आहे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, आज़ान पई अचे, नमाज़ पढ़ी आया हूँ, पोइ पई आज़ान अचे, ऐं आज़ान ईंदी आहे नमाज़ जे लाइ। 5 वक़्त आज़ान ईंदी आहे। छो ईंदी आहे?
बाबा अचो नमाज जे लाइ। मौलवी साहब खां पुछा के तूं कब्रिस्तान में बि हीअ अज़ान पियो ॾी, ऐं वरी मौलवी बि कोन आहिनि, हिकिड़ा अहिड़ा आहिनि मौलवी बि कोन आहिनि, ॿार खई मस्जिद जो मुंहुं कोन ॾिसनि, इहो कब्रिस्तान में मुफ़्ती थी करे अज़ान पियो ॾे। भई अज़ान जी तोखे माना जी ख़बर आहे? अज़ान छा जे लाइ ईंदी आहे? नमाज जे लाइ ईंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तदफ़ीन खां बाद में दुआए मग़फ़िरत कयो इंशाअल्लाहुल अज़ीज़। बाक़ी इन जे अॻे किस जेके असां वटि बाक़ी ख़राफ़ात थियनि था, उहो मरण खां वठी क़बर ताईं, क़बर खां पोइ 3 महीननि ताईं, 40 ताईं या साल ताईं जेके ख़राफ़ात थियनि था, इंशाअल्लाह उन्हनि जी वज़ाहत बाक़ी अॻे जुमे ते कंदासूं। सभिनी साथियुनि खे गुज़ारिश आहे त जीअं हिन जुमे ते आहिनि, अॻे जुमे ते बि ईअं टाइम जी पाबंदी करे अचनि, ॿियनि साथियुनि खे वठी अचनि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अमांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।